بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله जीअं त दोस्तनि ख़बर आहे दुरूस रमज़ानिया जेके रमज़ान में असीं थोड़ा सा हल्का सा दुरुस कयूं जेके कयूं था त दोस्तनि खे असांखे कुझु मालूमात जेके विसरी थी वञनि इंसान खे त उहे यादि अचनि त इंसान रमज़ान में इन में खटे ऐं कमाए। ऐं असांजो हीउ दर्स जेको आहे 12 नंबर आहे, 12 रमज़ान जो 12 दर्स आहे। त अॼु बि इहो आहे त जेके अदब अञा कुझु रहियल जेके आहिनि रोज़े जा अदब जेके उलमा बयानु कनि था किताबनि में काफ़ी किताबनि में अदब असां उन जमा कया आहिनि कुझु त ही अदब जेके आहिनि त उन्हनि मां असीं फ़ाइदो वठूं त जेके उलमा चवंदा ही अदब मुस्तहब आहिनि। ही जेके इंसान कंदो त ॾाढो सुठो, जे न कंदो त इनशाअल्लाह उन ते ॾोह न आहे। उन्हनि मां अदबनि मां हिकिड़ो इहो अदब बि आहे त जीअं चयोसीं त जेके अदब आहिनि ही रोज़े जी कमाल आहे। हिकिड़ो रोज़े जो बिल्कुलु कमाल ऐं ज़ीनारी हूंदी, इंसान जे कंदो त ॾाढो सुठी शइ भली थी वेंदी। त ही जे न कंदो त इनशाअल्लाह उन ते ॾोह न आहे, अलाह कंदो त इन सभिनि जा रोज़ा क़बूल करे। हीअ पहिरियों उन्हनि अदबनि मां अदब सुहूर जेको सहरी जंहिंखे असीं चऊं पाकिस्तान में अरब में चवंदा आहिनि सुहूर। त ही छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो घणनि हदीसनि में चए पियो त सुहूर कयो। ऐं सुहूर जो नालो सुहूर सहरी छा आहे, छो जो आख़िरी राति जे हिसे में अचे थो टाइम। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो तसहरू फ़इन फ़ी सुहूर बरका। ऐं नबी करीम चए थो त तसहरू सुहूर कयो, सुहूर में बरकत आहे। ऐं इहा सही बुख़ारी मुस्लिम में रिवायत आहे। ऐं छा सुहूर खां सवाइ इंसान कीअं रोज़ो रखंदो? के माण्हू इशा पढ़ी या तरावी पढ़ी पोइ मानी खाई सुम्ही पवंदा आहिनि, बसि पोइ उहा हुननि जे लाइ इहो रोज़ो सही हूंदो या त करे था सुम्हनि। पर हीअ हिकिड़ी सुन्नत पकी छॾे ॾिनई जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे बार बार ऐं सहाबनि खे चवंदो हो। जीअं साहिब मुस्लिम में बि आहे अमर इब्न आस रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम बि उन खे बि छा चयो, चई त फ़ضल मा बैन सियामना व सियाम अहलिल किताब अकलत सहर। नबी करीम साहिबी खे चयो त असांजो ऐं अॻियनि जेके उम्मतूं जेके ईसाई ऐं यहूदी उन्हनि जो ऐं असांजो फ़र्क़ु छा आहे, अकलत सहर जेको ही सहर जे टाइम में असीं मानी खाऊं था, इहो असांजे हुननि जे रोज़े जो फ़र्क़ु आहे। त ॾिसो त इन में वॾो सवाबु आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी ॾाढो ख़ुशि थियो जेॾीमहिल साहबनि खां पुछंदो हो त तव्हां राति जो सहरी कयो था त उहो ख़ुशि थींदो हो। त इहो हिकु हदीस में अचे थो अथना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला सुहूर तमर। ऐं सदाईं चवंदो हो दोस्तनि खे साहबनि खे त राति जो जे कुझु न आहे त तव्हां उथी खजूर खाओ ऐं पाणी पियो। हदीस में अचे थो निअम सुहूर अल मुमिन अतमुर। मोमिन जो बहितर जेको सुहूर आहे खजूर आहे। त इहा ॾिसो न, इहा रिवायत अबू दाऊद जी आहे, इहा बि हदीस हसन आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस में चए थो असुहूर कुल्लुहु बरका फला तदऊह। नबी करीम चए थो सहरी जेकी आहे सॼी बरकत आहे, फला तदऊह उनखे न छॾियो। वलो ऐं यजरा अहदकुम जरअतम मिन मा, खणी भला उथी राति जो उथी पाणी त पीए। फ़इन अल्लाह मलाइकतु युसल्लून अलल मुतसहरीन। अल्लाह ऐं मलाइक उन्हनि जे लाइ दुआगर आहिनि। अल्लाह ऐं मलाइक उन्हनि खे यादि कंदा आहिनि। कहिड़ा? जेके सुहूर ते माण्हू उथनि था। इहा रिवायत अहमद जे ऐं मुंदरी ऐं इस्नाद हुनजो सही आहे। त ॾिसो न इन जहिड़ो फ़ضल अज़ीम किथे मिलंदो इंसान खे। त इहो इंसानु कोशिशि करे त सुहूर जे लाइ उथे, छो जो सिर्फ़ु ईअं न चवंदो यार मूंखे बुख कान्हे, मूंखे का ज़रूरत कान्हे, न, पर नबी जे चवण जे करे, छो जो नबी करीम कंदो हो ऐं न सभिनि साहबनि खे चवंदो हो त तव्हां बि कयो। ऐं असां इन जे करे था उथूं, इन जे करे न त असीं त राति जो सुम्ही 12-1 मानी खाई सुम्ही सघंदासीं, वरी छो उथूं, आज़ान ते उथूं, पर न, असांजो नबी जो हुकुम आहे तंहिंजे करे उथूं था। त इहा सुन्नत में उलमा चवंदा सुन्नत सहूर तअख़ीरु। जेतिरी बि इंसानु कोशिशि करे त फजर खां थोरो अॻु में उथी ऐं मानी खाए या कतल खाए, छो जो इहो फ़िअल नबी हूंदो। फ़िअल नबी बि सुन्नत आहे, नबी जी फ़िअल आहे। इहो हदीस क़तादा रहमहुल्लाह अन अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व ज़ैदन इब्न साबित तसहरा। इहे सहाबी ॻाल्हियूं पंहिंजो ॿुधाईंदा त असीं सुहूर कयो, ज़ैद बिन साबित ऐं ॿियो सहाबी ज़ैद बिन साबित व अनस, त असीं सुहूर कयो। त फलम्मा फ़रग़ा मिन सुहूर क़ाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला सलाह। ऐं उन्हनि खे सुहूर करण खां पोइ थी बसि निमाज़ जो टाइम थी वियो ऐं नबी करीम निकितो निमाज़ जे लाइ। फ़सल्ला क़ुलना, सहाबी पुछो अनस खां, क़ुलना लिअनस कम कान बैन
फराग़हिमा मिन सुहूर उदख़ूलुहुम अस्सलाह। केतिरो टाइम इन में फ़ासिलो हो जेॾीमहिल तव्हां मानी खाई बसि कयो ऐं निमाज़ जो टाइम त चई त क़द्र ऐं यक़रा अर्रजुल 50 आया। इहा रिवायत सही बुख़ारी जी आहे। एतिरो फ़ासिलो हो जो 50 आयत माण्हू इंसान पढ़ी सघे मानी खाइण खां पोइ वेंदे निमाज़ टाइम, यानी थोरो अज़ान खां अॻु में। उहा ॿी हदीस अचे थी आयशा जी रज़ियल्लाहु अन्हा अन बिलालन कान युअद्दिनु बिलैल, बिलाल राति जो आज़ान ॾींदो जंहिंखे चहीं आज़ान चवंदा आहिनि। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुलू वशरबू हत्ता युअद्दिन इब्न उम्मी मक्तूम। चए थो नबी करीम त खाओ पियो जेसि ताईं इब्न मक्तूम आज़ान ॾिए। फ़इन्नहु ला युअद्दिनु हत्ता यतलउल फ़ज्र। इब्न मक्तूम फजर जी आज़ान ॾींदो हो ऐं आज़ान जे ॾिनई त तव्हां खाधे पीते खां बीहो। ऐं इन खां अॻी जेकी हदीस अचे थी असांखे त उन में असांखे बयानु थिए थो त आज़ान हिकिड़ी जे अचे थो के माण्हू पाणी पीअणु बसि छॾे ॾींदा आहिनि त बसि आज़ान अची वई हाणे छॾे ॾियो। न उलमा जो क़ौल आहे त इन हदीस जे साबित त नबी करीम मानी खाई उथी निमाज़ ते वियो, यानी अज़ान कान आई। पर इन मां असांखे थिए थो त यानी अज़ान खां पोइ बि इंसानु कुझु खाई पी सघे थो जे मजबूरी आहे। जे न त अज़ान अचे त अज़ान खां अॻु में कोशिशि करे त इहो फाइनल थी वञे। ऐं जेतिरो बि देरि करे सहूर खे ऐं सहूर देरि सां कंदो एतिरो उहो अफ़ज़ल आहे। फजर जे वेझे हुजे त उन माण्हू खाई पी वरी हलियो वञे अज़ान ते, अज़ान जे ॾिए पाण जा ॿिया था ॼनि त उन टाइम ते इन मां यानी खाई पी सघे थो जो उन जान खे बि ताक़त थींदी। सॼो ॾींहुं गर्मी हूंदी या कमुकार कंदो ऐं इंसानु नियत जी रखे सघंदो, छो जो नियत बि मग़रिब खां वठी रखे छॾे या सॼे महीने जी करे छॾे। जीअं अक़वाल उलमानि जी आहे त सॼे महीने जी बि आहे, पर उहो बहितर करे माण्हू हर रोज़ु नियत करे छॾे त मां इंशा अल्लाह सुभाणे रोज़ु रखंदुसि, छो जो अल्लाह ताला इन में चए थो वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़यतुल अबयदु मिनल ख़यतिल अस्वदि मिनल फ़ज्र। अल्लाह साईं चए थो खाओ पियो, ऐं सूरत अल बक़रा 183 आयत खाओ पियो जेसि ताईं तव्हांखे रोशनी सुबुह जो लकीर अछी रोशनी ॾिसणु अचे ऐं ऊंदहि ख़तमु थी वञे। ऐं इंसानु कोशिशि करे त फजर खां अॻु में सभु इहो खाइणु पीअणु करे ख़तमु करे छॾे, छो जो के माण्हू देरि करे पोइ जंहिंमहिल आज़ान ईंदी पोइ वठि पकड़ हूंदी, पोइ इहो सही तरीक़े सां उहो न खाई पी सघंदो, न नियत करे सघंदो, न हू दिलि हुनजी मुतमइन हूंदी नियत जे लाइ। ऐं नियत ज़बान सां नाहे करणी, इहा बि दोस्तनि खे ॿुधाए छॾियो, नियत दिलि में हूंदी आहे, हिन जी रोज़े जी दिलि में हूंदी आहे। ऐं उन्हनि रोज़नि मां आदाब जेके आहिनि इहो दोस्तनि खे ॿुधायूं त उलमा लिखियो आहे त ताजीलुल इफ़्तार। के माण्हू असीं ॾिसंदा हूंदोसि त अज़ान अची वेंदी मग़रिब जी वेही दुआ घुरंदो ऐं पाणी न पीअंदो जल्दी या काशे न खाईंदो ऐं थोरो ॾिसंदो त लहराईंदो पियो हेॾे होॾे त अज़ान भली थोरो ख़तमु थिए या विच अज़ान में पोइ खाईंदो, त इहो हुनखे शक हूंदो त मतां सिज न लथो हुजे। ऐं इहो ग़लति आहे, छो जो इहो ख़िलाफ़ सुन्नत जे ख़िलाफ़ु आहे। ऐं असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अज़ान अचे त तव्हां पियो, बसि हाणे जेके उहो ज़िमो आहे अज़ान वारे ते आहे तो ते नाहे, खणी हो ग़लति बि ॾिनो न त तो ते इनशा अल्लाह कुझु कोन्हे, छो जो सहाबनि मां रिवायत तमामु घणी थी अचे। नबी करीम जे बारे असांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो क़ाल ला यज़ालु नासु बिख़ैर मा अज्जलुल फ़ितर। इहा सही बुख़ारी मुस्लिम जी हदीस आहे त माण्हू अञा ख़ैर में हूंदा जेसि ताईं इफ़्तारी जल्दी कंदा। त जल्दी करण जो मक़सदु त अज़ान अचे माण्हू खां शुरू थिए, ईअं न की लहराए वेहे तरसे त न अलाए पक है या ॿी मस्जिद अज़ान अचे, न अज़ान ई इंसानु शुरू करे। ऐं ॿी हदीस में बि अचे थो त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ीमा यरवी अन रब्बिही, हदीस क़ुदसी आहे, इन अहब्ब इबादी, अल्लाह तो चए इन अहब्ब इबादी इलैया अअजलुहुम फ़ितरा। नबी करीम फरमाए थो त मूंखे अल्लाह ताला फरमायो आहे त मूंखे प्यारे में प्यारो मुंहिंजो बानो मूंखे कहिड़ो आहे जेको जल्दी फ़ुतूर कंदो। इहा रिवायत तिरमिज़ी आहे, इहा हदीस ज़ईफ़ आहे, इंसान दोस्तनि खे ॿुधाए छॾियो, पर वरी बि इंसान इन ते यानी शवाहिद जेके सही हदीसूं आहिनि उन्हनि जे मिल जुल उन्हनि सां इन जे करे असीं आंदो। ऐं सुनत आहे इंसान छा इफ़्तारी करे, इहा बि हिकिड़ी अदबनि मां आहे त छा खाइनि। हींअर ॾिसो अॼुकल्ह समोसा था खाइनि या अहिड़ियूं शयूं, ऐं सुनत नबी करीम असांखे ॿुधायो आहे त ॾोॾा खाइजे, ॾोॾा हुजनि त नबी करीम जो हदीस आहे त ॾोॾा खाइजे, ॾोॾा न त पोइ क़तल, जे क़तल न आहे त पोइ पाणी। इहो अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु उन जी आहे त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन रिवायत करे थो कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युफ़्तिरु क़ब्ल अन युसल्ली अला रुतबात, यानी अज़ान ईंदी त पहिरियां ॾोॾा हूंदा हुआ त के मौसम में रोज़नि में ॾोॾा अचनि था त पोइ ॾोॾा खाए। फ़इन लम तकुन रुतबात, जे ॾोॾानि जो टाइम न आहे फ़तमरात,
فوق कतल खाए फ़इन लम तकुन तमरात हसा हसवात मिन मां। इहो अनस चए थो त उनजे कतल बि न आहे त 2-3 ढुक पाणी जा पीअंदो। हे रिवायत अबू दाऊद तिरमिज़ी जी आहे ऐं इहा रिवायत हसन आहे। हसन यानी इहो इंसान इन ते एतमाद करे सघे थो। त इहा ॾिसो न जे इंसान खे ॾोॾा नथा मिलनि त कतल न त पाणी ऐं इन खां पोइ उलमा चवंदा जे इहे बि न आहिनि त पोइ हलाल हर शइ इनखे इजाज़त झल न आहे। पर इंसान ही असीं जीअं चयो हीअ आहिनि आदाब सियाम हिकिड़ी असां ॿुधाईंदो दोस्तनि खे त अदब आहिनि रोज़नि जा ऐं इहो जेको कंदो उहे उन अफ़ज़लियत हुनखे मिलंदी। बाक़ी के जाहिल पोइ मां असीं ॾिठा त चवंदा त पाणी बि कोन्हे कुझु कोन्हे पोइ अंगूर खे चूसींदा आहिनि वात में विझंदा आहिनि वरी उहो चूसे अंगूर खे ऐं वरी उहो पाणी ॻी जेको वात में जेके लुआब थींदो अथनि उनखे ॻी छॾींदा आहिनि। इहो हिकिड़ो जाहिलनि जो कमु आहे। हिन में न सुनत आहे न का शइ। सो इहो इंसानु इन शइ खां जे परे हुजे पाक हुजे। उलमा जो कौल आहे त जे इंसान खे का शइ बि नथी मिले रोज़ो आहे त न का खाइण जो न पीअण जो ऐं फितर जे लाइ कुझु बि न आहे त इंसानु नियत करे छॾे त मूं इफ़्तारी करे छॾी नियत करे छॾ त मूं इफ़्तारी कई आहे त जेसि ताईं वरी का शइ हुनखे पहुचे या गाॾी में आहे या अचे बि थो या त सुनन इब्न माजा में हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो अनो क़ाल इन लिस्साइम इंद फ़ित्रिही दाअवतु मा तुरद। इहा हदीस हसन आहे त नबी जी हदीस आहे त इब्न माजा जी रिवायत आहे त नबी करीम चए थो त रोज़ायती जेके आहिनि जिन रोज़े छोड़े टेम में हुननि जी दुआ अलाह साईं क़बूल कंदो आहे ऐं इस्नाद सही आहे। इन जी इस्नाद सही आहे त उहा इंसानु कोशिशि करे इन टेम में टेम ज़ायो न करे इन टेम में इंसानु रोज़े ॾे तवजो करे इफ़्तार जे टेम में दुआऊं करे पंहिंजे लाइ पीउ जे लाइ माउ जे लाइ माइटनि जे लाइ औलाद जे लाइ पंहिंजे रोज़ी सिहत जे लाइ सभु घुरी सघे थो। त इहो सभई जेके आहिनि इंसानु कोशिशि करे इहो टेम न विञाए। ॿी बि अचे थी रिवायत हिकिड़ी उहा मुरसल आहे कानन इज़ा अफ़्तर यक़ूल अल नबी करीम जे रोज़ो छोड़ींदो अल्लाहुम्मा लकल हम्द अल्लाहुम्मा लक सुम्तु व अला रिज़्क़िका अफ़्तरत। इहा रिवायत मुरसल आहे यानी इन पक न आहे त सहाबी जो चवणु आहे या नबी जो तंहिंजे करे इन हदीस ते तवक़ुफ़ त कनि। हीअ अबू दाऊद जे रिवायत आहे पर हू चए थो मुरसल आहे यानी इहा दुआ इंसान जे पढ़े अल्लाहुम्मा लक सुम्तु व अला रिज़्क़िका अफ़्तरत। ऐं ॿी हदीसूं जेके अचनि थियूं उहे जेके पकियूं आहिनि उन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि में कान दुआ कहिड़ी पढ़ंदो ज़हब तमा वब्तलतुल उरूक़ वथबतल अज्रु इंशा अल्लाह। इहा हदीस हसन इहा दुआ पढ़ंदो रोज़े छोड़ण जे टेम में असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आदाब जेके अदब आहिनि रोज़नि जा जीअं उलमा लिखनि था त कथरतुल क़ुराअ व ज़िक्र व दुआ। इंसान सॼे ॾींहुं रोज़े में जिन में आहे त क़ुर पढ़े ज़िक्र करे अलाह जो दुआ करे दुरूद पढ़े सदको करे ऐं इहे असांखे इन्हनि खे दलील मिलनि था। जीअं हदीस इब्न हिब्बान आहे त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल थलाथा ला तुरद्दु दाअवतुहुम। 3 माण्हुनि जी दुआ अलाह साईं मोटाईंदो कोन। अस्साइम हत्ता युफ़्तिर ऐं रोज़ाइती जेसि ताईं फ़ित्र करे वल इमामुल आदिल ऐं जेको इमाम आदिल जीअं हुक्मरान आहे वज़ीर आहे अमीर आहे बादशाह आदिल हूंदो उन्हनि जी अलाह साईं दुआ न मोटाईंदो। वदाअवतल मज़लूम ऐं मज़लूम जी दुआ जेकी आहे यरफ़अहु अल्लाह फ़ौक़ल ग़माम उन मज़लूम जी दुआ आसमान झुड़नि जे मथां पे उॾामंदी ग़माम तुफ़्तह लह अबवाब अस्समा उन जे लाइ आसमान जा दरवाज़ा खुली वेंदा। व यक़ूलु रब्बु इज़्ज़ती व जलाली लअंसुरन्नकी वलौ बअद हीन। त इन जी दुआ जेकी मज़लूम जी उहा अलाह साईं उनखे चवंदो त तोखे मां हींअर जा पोइ तोखे तुंहिंजी दुआ क़बूल कंदुसि। ऐं इहा रिवायत दोस्तनि खे ॿुधाईंदा हलो त इन में ज़ाफ़ आहे पर ॿियूं जेके हदीसूं उन्हनि जो सही जेके हदीसूं आहिनि ॿियूं उहे हिन खे शाहिदी ॾियनि थियूं। जीअं हदीस इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवद अन्नास नबी करीम रमज़ान में ॾाढो करीम हूंदो व कान अजवद मा यकून फ़ी रमज़ान ऐं सदाई करीम हूंदो सॼे साल पर रमज़ान में वधीक करीम हूंदो। कंहिंखे न मोटाईंदो हो न कंहिंखे बुरो चवंदो हो या न कंहिंखे छिड़ब ॾींदो हो। हिन यल्क़ाहु जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम फ़युदारिसुहु अचे जिब्रील नबी करीम खे हर रोज़ क़ुर ॿुधंदो हो जिब्रील मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। फला रसूलुल्लाह हिन यल्क़ाहु जिब्रील चए थो इब्न अब्बास त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील जिन में मिलंदो होसीं क़ुर हुनजो ॿुधंदो हो त एॾो नबी करीम जो हुनजो यानी रूह भलो थी वेंदो हो ऐं कुर्बाइतो थी वेंदो हो बिल ख़ैर अजवद मिन अर्रीहिल मुरसला
त इहो जेको आहे न नबी करीम इहो रमज़ान में इहा हुननि जी सिफ़त हुजे त इहा सिफ़त असांखे बि करणु खपे हर मुस्लमान खे वकान जूदहू सलाह यजमा अनवा अल ख़ैर उलमा लिखनि था त नबी करीम जो जूद ॾाढो हूंदो हो जीअं कंहिंखे मदद कंदो हो कंहिंखे इल्मु सेखारींदो हो कंहिंखे जे ताक़त माल जी या पैसनि जी आहे त उहो ॾींदो हो जे कंहिंखे को वास्तो खपे कंहिंखे उनखे ईअं यानी हर ख़ैर जा कम नबी करीम रमज़ान में न छॾींदो हो त उन्हनि जे जाहिलनि खे सेखारींदो हो ग़रीबनि जी हाजतूं पूरियूं कंदो हो बुखारनि खे ड्रॉ कराईंदो हो इहो आहे नबी करीम जो जूद इन महीने में तंहिंजे करे असां सभिनि खे इहो कमु करणो खपे त हींअर त असांखे खाधा पीआ त आहिनि सभु को ॿियो कंहिंखे खाराए सघे थो त इहो माण्हू इंसानु कोशिशि करे ऐं आदाब मां इंसानु नियत इहा सदाईं सोचे त ॾिसो केतिरा माण्हू मरी विया रोज़ो हिन साल रमज़ान न पहुची सघिया अलाह ताला तोखे मूंखे इहा नेमत ॾिनी त इहा नेमत जेकी अलाह साईं तोखे मूंखे ॾिनी आहे त इन नेमत में असीं निंड कयूं सुम्ही पऊं ऐं टाइम रमज़ान जो विञायूं हर हिकिड़ो सेकंड बि रमज़ान में तूं वेठो आहीं त उन में तूं सवाबु कमाए सघीं थी सघे तुंहिंजो मौत अची वञे थी सघे मुंहिंजो मौत अची वञे त उलमा चवनि था त इहो हर टाइम जेको रमज़ान जो इंसानु इहो न विञाए कॾहिं बि छो जो ख़बर कान्हे केसि ताईं इंसानु ज़िंदा हूंदो ऐं पंहिंजा गुनाह माफ़ु कराए हल ॿियो रमज़ान असांखे अची सघंदो या न अची सघंदो जन्नत कमाइणी आहे अलाह खे राज़ी करिणो आहे त तमामु अदब घणा आहिनि रोज़े जा पर इंसानु कोशिशि करे जेतिरो बि सिखी सघे त सिखे जीअं सलफ़ सालिह जे हूंदा हुआ त केरु रमज़ान ईंदो हो त केरु कंहिंसां कावड़ियल न हूंदो पंहिंजे हिक ॿिए जो सुलह करे छॾींदा हुआ हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हुआ ऐं हिक ॿिए खां भाकुर पाए ऐं जेके हुननि जे विच में ॻाल्हियूं हूंदियूं इंसान हुआ उहे ख़तमु करे छॾींदा त इब्न रजब लिखे थो त असाइम अला तबक़तैन जेको रोज़ो रखे थो इंसानु हिकिड़ो माण्हू पंहिंजो हिकिड़ो नमूनो आहे त पंहिंजो खाधो ऐं पीतो ऐं शहवत पंहिंजी छॾे थो ॾिए छाजे लाइ अलाह खे राज़ी करणु ऐं जन्नत में हिकिड़े इंसान जी लालच आहे इहा आहे अलाह सां तिजारत त तिजारत इहा जेकी आहे अलाह उनखे कामयाबु कंदो इन तिजारत खे छो जो इहा अलाह सां तिजारत आहे ॿिए कंहिं माण्हू सां राहे न आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लर्जुल इन्नका लन तदअ शैअन इत्तिक़ा इल्ला अताका अल्लाहु खैरुम मिन्हु नबी करीम चए थो त इन हिकिड़े सहाबी खे चई तो कहिड़ी शइ बि अलाह जे ख़ातिर छॾी त अलाह साईं तोखे उन खां बहितर ॾींदो त हीअ जेके इहे हिकिड़े नेमतूं आहिनि इंसानु इहा न विञाए रोज़े जो खाइणु पीअणु त इंसानु सॼे साल खाए बि थो त अलाह ताला चए थो कुलू वशरबू हनी बिमा असलफ्तुम फिल अय्यामिल खालिया जेके सॼे साल इंसानु खाए पिए थो हीअ क़यामत ॾींहुं अलाह साईं असांखे इहा एहतियात कई ॼण तव्हां दुनिया में खाधा पीता त मुजाहिद चयो हो त हीअ आहे रोज़ातिन जे बारे में इहा तफ़सीर में मुजाहिद चए थो त हीअ रोज़ातिन जे बारे में छो जो तव्हां उन्हनि खाइण पीअण खां पंहिंजे पाण खे झलियो हो ऐं पंहिंजे पाण खे तकलीफ़ ॾिनी हुई त इहो हिकिड़ी हाणी तव्हांखे अलाह साईं इनाम ॾींदो हो ऐं हदीस में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मां सुतो पियो हुउसि ॾिठुमि त रजुल मिन उम्मती यलहथु अतशा हिकिड़ो माण्हू मुंहिंजे उम्मत मां खे वात सुकल अथसि ऐं ॾाढी तकलीफ़ अथसि प्यास लॻी अथसि यानी उञ लॻी अथसि कुल मां दना मिन हौदन न मुनिअ मिन्हु ऐं जे हुनखे तास ॾाढी ऐं जीअं थो वेझो थिए पाणी खां त तीअं परे पियो थिए पर पोइ छा फजा सियाम रमज़ान फसक़ा रमज़ान जो महीनो ईंदो ऐं हुनखे पाणी पीआरींदो छो जो हीउ अलाह जे ख़ातिर रोज़ा रखंदो हो त इंसानु कोशिशि करे अदब तमामु घणा आहिनि असीं कोशिशि कयूं था त जेके मुख़्तसर हुजनि ऐं ज़रूरी हुजनि दोस्तनि खे ॿुधायूं त असांजो जेको हीउ दुनिया हिन रोज़े रमज़ान में रोज़े जो जेके असांखे फ़ाइदा उहे न वञनि ऐं असीं जेके रोज़ा रखूं था तकलीफ़ कयूं था इन जी गेहल ईअं ज़ाया न थी वञे छो जो अलाह ताला असांखे क़ुर जे मन कान यरजू लिक़ा अल्लाह फ़इन अजल अल्लाह लाआत वहुव समीउल अलीम अलाह साईं चए थो जेको अलाह जे ख़ातिर हीअ अमल करे थो कहिड़ो बि ऐं अलाह जे मिलण जी तयारी अथसि त अलाह जो टाइम उहो अचण वारो आहे परे कोन्हे त इंसानु कोशिशि करे त हीअ जेके रोज़ा हींअर उहे ज़ाया न थियनि ऐं पूरे कमाल में हुजनि शहवतुनि खे छॾिजे नज़र ग़लति खे छॾिजे ऐं ईद थींदी असांजी क़यामत ॾींहुं जेॾीमहिल हीअ रोज़ा असां उन टाइम में ॾिसंदासीं ऐं असांजा रोज़ा दफ़्तर में ॾिसंदासीं त असांजा रोज़ा कामिल हूंदा पूरा हूंदा त उन ॾींहुं असांजी सही ईद हूंदी अलाह ताला करे असांखे तव्हांखे सभिनि खे जमा करे जन्नत में हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।